ए सेठे के केड़े विचार जे वकड़ में फाथो पियो है? ए गुरुड़ा, यो सरो सारंग है न सारंग, इन्हीं जे बारे में पियो सोचिया। ए सेठे ये सारंग जे बारे में कुजाड़ो पियो सोची? ऐं सोचा पियो यो भूरियो ऐं सारंग वॾो ख़बरदार आहिनि। अलाए किथां जो किथां ही पुराणा पन्ना खोटे सुटे वधी तो कढे। ये तो त मोह जी गाल मनी की न थे न। हो वेले गुरुड़ा, तू वेली सचो। ये हाणे त उन्हनि माणीअ खे एक गह त ॾियणा पवंदई न। ए गुरुड़ा, तू मोह के माराईंदी का? ये पर मुआ ए आऊं तो के कुजाड़े ला तो माराया। ए निभागा चुई त पियो, तूल माण्हूअ के पहां वराए दे। ये नखणी दे ए त मंज मौजो कुजाड़ो। ये सुभाण पुलिस ईंदई न, ए पोइ मौजो नालो न गिन जा। अरे हिकु त निभागा तुआरा हे टप मुझो हियूं था फाड़ी में। ये मुआ ये तो जो हियूं को फूकूं त कोने, ए जो फाटी पंदो ए ठा करे। वो तुम्हारी हल हल अंदर ओके सोचो दे। ये सारंग मुके जेने सूरजी जरियो है। ये पट्टे में सूरत आया तो के पवंदा, ये वनी गणती में घर। ए तू वनी अंदर मर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।